इंसाफ अदा छा नालो आहे तुंहिंजो? अब्दुल मजीद अब्दुल मजीद। हाँ अब्दुल मजीद छा मसलो आहे अदा? सही मसलो इहो आहे साईं 8 एकड़ ज़मीन आहे भाउ सर कब्ज़ो कई वेठा आहिनि। भाउ सर कहिड़ा आहिनि? उहो साईं गौस बख्श ऐं रसूल बख्श कंहिंजा पुट आहिनि? सदीक जा निंदामणी मार कहिड़े ॻोठ जा रवासी आहिनि? सही उहो आहिनि वधण ॻोठ जे लॻे हुनजो शायदि गुल मार जो ॻोठ अथनि। घणी ज़मीन आहे पंहिंजी? 8 एकड़ पोइ उहे छा कयो वेठा आहिनि? उहे साईं हिन महिल चवंदा असां जेको आहे असांजी आहे असांखे तव्हांजा वॾा ॾेई विया आबादी कंदे कंदे हिन वक़्तु असांखे जवाबु ॾेई माना 2 सालनि खां वठी असांखे डुका छॾियो अथनि। हाणे नथा ॾियनि पिया? नथा ॾियनि। हाणे छा तव्हांजो मुतालबो आहे? असांजो इहो आहे त असांजो हक़ थिए इंसाफ़ थिए कोई बि आला अमलदार मुख़्तियारकार या कोई तबेदार सिर ज़मीन हले ॾिसी करे खातो असांखे पंहिंजी ज़मीन ॾिनी वञे। छा नालो आहे तुंहिंजो? मोहम्मद उस्मान साईं। मोहम्मद उस्मान। जी छा मसलो आहे चाचा? साईं ज़मीन असांजी 8 एकड़ जेको निंदामणी सदीक जा पुट कब्ज़ो करे वेठा आहिनि। हा हर पे कंदे कंदे ज़मीन ते कब्ज़ो करे विया आहिनि। हिन टेम ते असांखे किथे सिध कोन था ॾियनि। असांजी अपील आहे त हुकूमत सरदार जो बि आहे असांजी मदद कई वञे।